Invaluable by Maya Gross Part 2। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। पोइ वीडियो में असां माया ग्रोस जी सॉफ्ट स्किल्स ते मबनी मशहूर किताब इनवैल्यूएबल ते तबसरो पेश कयोसीं। मुसन्निफ़ा पंहिंजी किताब में 10 बेहतरीन स्किल्स जो ज़िक्र कयो आहे। पोइ वीडियो में मालिकाना ज़हनियत जी स्किल बयान थी चुकी आहे। अॼु जी वीडियो में ॿी ऐं तमामु अहम स्किल जे बारे में ज़िक्र कंदासीं, जंहिंजी मदद सां तव्हां कामयाब ऐं मुस्तहिक मुआशी मुस्तक़बिल हासिल करे सघो था। अचो त हिन महारत खे ॾिसूं। पंहिंजो तासिर क़ाइमु करण ते तवज्जो ॾियो। फोकस ऑन मेकिंग एन इम्पैक्ट। अॼु जी हिन तेज़ रफ़्तार दौर में जिते सोशल मीडिया ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स जी भरमार आहे, उते शोहरत हासिल करणु कोई घणो मुश्किल कमु नाहे रहियो, पर पंहिंजो सुठो तासिर क़ाइमु रखणु अॼु बि निस्बतन घटि आसान कमु आहे। इन लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त अगरि तव्हां तरक़ी करणु चाहियो था त पंहिंजो पाण खे पुरअसर शख़्सियत बणाइण ते गौर कयो। मुसन्निफ़ा जे मुताबिक़ हिन महारत खे हासिल करण लाइ कुझु ॻाल्हियुनि ते अमल करणु लाज़मी आहे। नंबर पहिरियों, मुस्तक़िल मिज़ाजी इख़्तियार कयो ऐं तवील मुदती कोशिशूं अपनायो। जॾहिं तव्हां कोई कमु करण जो फ़ैसिलो कयो त पंहिंजूं तमामु कोशिशूं ऐं तवानायूं मरकूज़ कयो। विंस्टन चर्चिल इंग्लैंड जे हिकु बहितरीन लीडर ऐं मोतबर तरीन साबिक़ा वज़ीर आज़म में शुमारु कयो वेंदो आहे। उन जो चवणु आहे त मुसलसल कोशिश ताक़त ऐं ज़हानत नाहे, पर ही असांजी सलाहियत खे खोलण जी चाबी आहे। नंबर ॿियों, फ़ैसिलो करण वक़्तु दूर अंदेशी मां कमु वठो। कोई बि फ़ैसिलो करण वक़्तु वक़्ती जज़्बात जे बजाए दूर अंदेशी मां कमु वठो त आया ही फ़ैसिलो हाल ऐं मुस्तक़बिल ॿिन्ही लाइ छा साबित थींदो। इन जे लाइ मुअसर हिकमत अमली आणणु ज़रूरी आहे। रॉबिन शर्मा जो चवणु आहे त ज़िंदगीअ जो असुलु गुण हिकमत खे दूर अंदेशी में बदिलाइणु आहे, जेको बसीरत खे ज़ाहिर कंदो आहे। नंबर टियों, मसाइल जे बहितर हल लाइ ॿियनि खां मदद वठिजे। गौर कयो छा तव्हांजा मसइला हल थी सघनि था, ऐं इन जे हल जे लाइ अगरि मदद वठणु चाहियो त कोई हर्ज नाहे। मशहूर मोटिवेशनल ऐं पब्लिक स्पीकर लेस ब्राउन जो चवणु आहे त मदद तलब कयो, इन लाइ न त तव्हां कमज़ोर आहियो, बल्कि इन जे लाइ छो त तव्हां मज़बूत रहणु चाहियो था। नंबर चौथों, मसइलनि जो बग़ौर जाइज़ो वठो त छा तव्हां मसइलनि खे हल करे रहिया आहियो या सिर्फ़ु अलामतनि खे। जी हा, अक्सर असां सिर्फ़ु ज़ाहिरी मसइलनि जो तसवुरु कंदा आहियूं, जॾहिं त असल वजूहात मख़फ़ी हूंदियूं आहिनि। इन करे शयुनि जो बग़ौर मुतालियो कयो। मशहूर फ़िलासफ़र मार्कस ऑरेलिस जो चवणु आहे त कंहिं बि शइ में एतिरी ताक़त नाहे जेका ज़हनी सोच खे वसी करे सघे, सवाइ मुंज़म मुशाहिदे ऐं सही माना में जांच करण जी सलाहियत जे। नंबर पंजों, 5 वाइज़ टेक्निक्स जो इस्तेमालु करियो। 5 वाइज़ हिकु तख़लीक़ी टेक्निक आहे जेका कंहिं ख़ासि मसइले जे सबब खे तलाश करण लाइ इस्तेमालु थींदी आहे। हिन टेक्निक जो बुनियादी मक़सदु हीअ आहे त सवाल छो खे दोहराईंदे कंहिं ऐब या बुनियादी वजह खे ॻोल्हणु। हर जवाबु अॻिले सवाल जी बुनियाद जी तश्कील ॾींदो आहे। इन अमल में हिकु ख़ासि तरतीब ठहंदी आहे। पेशा वाराना जॻहनि ते मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल में इन टेक्निक खे घणी अहमियत ॾिनी वेंदी आहे। नंबर 6, चेक ऐं बैलेंस जो निज़ाम अपनायो। मुसलसल चेक ऐं बैलेंस जी पॉलिसी कम खे बहितर तरीक़े सां पूरो करण में अहम किरदारु अदा करे थी। इन जे ज़रिए तमामु टीम मेंबर्स जी कारकर्दगी खे बहितर बणाए सघिजे थो। नंबर 7, कमनि जी दर्जाबंदी। कमनि जी मुनासिब दर्जाबंदी जे लाइ तरजीही मैट्रिक्स जो इस्तेमालु कंदे अहम कम ते तवज्जो ॾियो। जेको कमु फ़ौरी ऐं घणो बाअसर आहे उनखे पहिरियां अंजाम ॾियो। उन खां अलावा जेको कमु फ़ौरी नाहे पर असरात मरतब करण जी सलाहियत रखनि, उन्हनि खे बि तरजीह ॾियणु खपे। अहिड़ा कम जेके ज़रूरी त आहिनि पर जिन जी तवक़ा नथी कई वञे, उनखे आख़िर में कयो। उमेद आहे त हीउ वीडियो ॾिसण खां पोइ तव्हां पंहिंजी सलाहियतुनि ते कमु शुरू करण जो इरादो कयो हूंदो। अॻिली वीडियो में असां इनवैल्यूएबल किताब में ॿुधायल हिकु ॿी ज़बरदस्त सलाहियत जो ज़िक्र कंदासीं। डेनियल कॉर्मियर जे मुताबिक़ अगरि तव्हां घणो करे पंहिंजो पाण ऐं पंहिंजे सलाहियतुनि ते इन्हिसार कंदा आहियो त इहो काफ़ी आहे।